कराची पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां पूरे मुल्क में कोयटा प्रेस क्लब ते तालाबंदी ऐं मीरपुर माथिल जे सहाफ़ी नसरुल्ला गडानी ते थियल हमले ख़िलाफ़ प्रेस क्लबनि ते कारा झंडा चाढ़े एहतजाज कयो वियो। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां कोयटा प्रेस क्लब जी तालाबंदी में मुलविस इंतज़ामिया मीरपुर माथिल में सहाफ़ी नसरुल्ला गडानी ते थियल कातरानी हमले ऐं पंजाब असेंबली जे पास कयल कारे कानून ख़िलाफ़ HU जे सदर इकबाल मल्हा, जनरल सेक्रेटरी जे प्रकाश मोरानी, ख़जानची जानी ख़ासकेली ऐं ॿियनि जी अॻवानी में हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। सहाफ़ियुनि सख़्तु नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अॻवान ॻाल्हाईंदे चयो त कोयटा प्रेस क्लब जे तालाबंदीअ में मुलविस इंतज़ामिया सहाफ़त जी आज़ादी ते वार कयो आहे। इंतज़ामिया जो अहिड़ो अमल आइन जी आर्टिकल 19 जी भञकड़ी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।